अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अडावा यहाँ संजहा सैयद। अल्लाह से हेडलाइन। वली वज़ीर सैयद बहादुर शाह जी सदारत में थरकोल बाबत इजलास फेज़ 3 कोल माइनिंग जी प्रोजेक्ट की मंजूरी ॾिनी वई। वली वज़ीर जो चवणु आहे त समूरनि चैलेंज जो मुक़ाबिलो करे असां कोल माइनिंग करे कोयले मां बिजली पैदा कई। अॼु इहा बिजली नेशनल ग्रिड में मिल रही आहे। सिंध हुकूमत थरकोल जे कोयले खे बिजली खां सवाइ ॿियनि सेक्टरनि में इस्तेमालु करणु चाहे थी। सेहत तालीम ऐं चइनि बुनियादी शयुनि अटे खंड दाल ऐं गेह ते वॾो रिलीफ आणे रहिया आहियूं। सिसम वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ट्वीट थियण चवणु आहे त जाली ख़बरुनि जे हवाले सां कानून ठाहे काबीना जे हवाले करे छॾियो आहे। 2018 खां चई रहिया आहियूं त बुनियादी सियासी सुधारनि खां सवाइ मुल्क अॻिते नथो वधी सघे। मीडिया ऐं अदालत सुधारा लाज़मी आहिनि। PDM तरफ़ा महांगाई ऐं मुआशी बदहाली ख़िलाफ़ अॼु मुल्क हीर एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। लाहौर, पेशावर, सरगोदा, कोयटा, कराची ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया वेंदा। कराची वारे मुज़ाहिरे में मौलाना फज़ल रहमान पाण शिरकत कंदो। नून लीग अॼु जे एहतजाजी मुज़ाहिरे जो शेड्यूल जारी करे छॾियो। मौलाना फज़ल रहमान जी सियासत मां मायूसी थी। ऑपोज़िशन खे मुतहद करण वारी पीपल्स पार्टी आहे। नून लीग सेनेट जी चूंडुनि जो बहानो कयो। PPC जे सदर निसार खोड़ो जो बयान चवे थो PDM इत्तेहाद में का बि पार्टी जवाब ॾिना आहे। 3 सालनि दौरान अवाम ते महांगाई जो अज़ाब मढ़ियो वियो आहे। लॉन्ग मार्च जी मुकमल तयारी करे चुका आहियूं। पीपल्स पार्टी लॉन्ग मार्च जो तजर्बो रखे थी। मलीर डेवलपमेंट अथॉरिटी में गैर कानूनी भर्तियुनि ते नैब इंक्वायरी वारो मामलो। मलीर डेवलपमेंट अथॉरिटी नैब इंक्वायरी खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। अदालत नैब प्रोसिक्यूटर ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे नोटिस जारी करे छॾिया। 19 नवंबर ते धुरियुनि खां जवाब तलब। अदालत मलीर डेवलपमेंट अथॉरिटी ख़िलाफ़ नैब खे रोकण जी ज़बानी इस्तदा रद्द करे छॾी। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो निमाज़ ॾिना आहे त नैब खे कार्रवाई खां नथो रोके सघिजे। नोटिस जो जवाब अझण जो पोइ ॾिठो वेंदो। मुल्क में कोरोना वायरस के 16 मरीज़ फौत। हयाती विञाइण जो अंग 28,344 थी वियो। 24 कलाकनि दौरान 567 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,67,393 थी वियो। 12,14,663 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सेहतियाब थी विया। हाकारी शुरह हिकड़ाई 44% रही। लाड़काने में गाजी खावर रोड से तेज़ रफ्तार मोटरसाइकिल जो गॾा गाड़ी के टक्कर। हिकु ॼणो फौत। 12 शहर जो रवासी। 2 ॿारनि जो पीउ अब्दुल गफ़ार फुलपोटो हादसे में फौत। उमरपुर भरसा छोर धोरोनार रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि नौजवान फौत थी वियो। कंबर भरसा गोड नसीर मोहम्मद मिर्जाणी चांडियो में 4 ॾींहं द्रोही ऐं चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान मार्जवेल चांडिया बिरादरी जी 2 ॼणनि जे क़त्ल ऐं ज़ख़्मी थियल। हिकु ॼणे जो केस ड्रग थाणे ते सदन जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। केस में वहाब बिरोई, मोहम्मद सलाह, भूरल नादिर, मोहम्मद आलिम समेत 2 अणसुञातल जवाबदार नामज़द। सरहद में गुज़िरियल ॾींहुं चाचे हथां क़त्ल थियल भाइटी जे क़त्ल जो केस दाख़िल। आवाज़ न्यूज़ पारां मामलो मीडिया में उथण बाद सरकारी फ़रियाद ते थाणे ते शागिर्दियाणी आसिया लखण जे क़त्ल जो केस दाख़िल कयो। मुबारकपुर भरसा गोड प्यारो महर जो रवासी ज़हनी माज़ूर नौजवान 11 महीननि खां गुम। ॻोल्हा बावजूद दस पतो न पियो। संदसि अमर परेशान। ऐं मुज़ाहमती शाइर सरवेज सिजावली जी अॼु चोॾहीं वरसी मल्हाई पई वञे। सरवेज जे पहिरीं शाइरी जो मजमूओ आलियूं अखियूं अणबा वार 1971 में शाया थियो हो। सरवेज सिजावली जे पुटु सूरज सिजावली जी वफ़ात सबबि वरसी शादी